हिते अवांखे ॿुधायूं त पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी जे मैच खां अॻु क़ौमी टीम जे रांदीगरनि सां मुलाक़ात थी आहे। पीसीबी चेयरमैन क़ौमी टीम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो ऐं रांदीगरनि जो हौसलो वधायो आहे। लाॻीतो नाकामियुनि ते तनक़ीद खां पोइ आज़म ख़ान प्लेइंग 11 मां आउट थी वियो आहे। इमाद वसीम जी क़ौमी टीम में वापसी थी आहे। साइम अयूब जी शमूलियत जो बि इम्कानु आहे। अहम ख़बर आहे, पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी जी मैच खां अॻु क़ौमी टीम जे रांदीगरनि सां मुलाक़ात थी आहे। पीसीबी चेयरमैन क़ौमी टीम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो ऐं रांदीगरनि जो हौसलो वधायो आहे। लाॻीतो नाकामियुनि ते तनक़ीद खां पोइ आज़म ख़ान प्लेइंग 11 मां आउट थी वियो आहे, जॾहिं त इमान वसीम जी क़ौमी टीम में वापसी थी आहे। साइम अयूब जी शमूलियत जो बि इम्कानु आहे। अहम ख़बर आहे, पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी जी मैच खां अॻु क़ौमी टीम जे रांदीगरनि सां मुलाक़ात थी आहे। पीसीबी चेयरमैन क़ौमी टीम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो ऐं रांदीगरनि जो हौसलो वधायो आहे। लाॻीतो नाकामियुनि ते तनक़ीद खां पोइ आज़म ख़ान प्लेइंग 11 मां आउट थी वियो आहे, जॾहिं त इमान वसीम जी क़ौमी टीम में वापसी थी आहे। साइम अयूब जी शमूलियत जो बि इम्कानु ज़ाहिर कयो वियो आहे।